सिंध जे हर पाड़े ॻोठ या शहर में अव्हां खे रोडनि जे पासे ते वेठल केतिरा ई नौजवान मिलंदा जेके नशो करे रहिया हूंदा। आख़िर सिंध जी अलबेलनि जवाननि खे सुल्फी जे सूटे ते केरु जलाए रहियो आहे? असां वटि उन तबाही जो ज़िम्मेवार ख़राब सोबत खे सम्झो ईंदो आहे, पर हक़ीक़त में ईअं न आहे। 19वीं सदी में हिक कुएं खे ॼार में बंदि कयो वियो ऐं उन ॼार में हिक नलकी मां कुएं खे आम पाणी ॾिनो वियो त ॿी नलकी मां हीरोइन वारो पाणी। कूओ हर दफ़े हीरोइन वारो पाणी पीअंदो रहियो एतिरे ताईं जो हू मरी वियो। पर 1917 ईस्वी में नफ़्सियाती माहिर ब्रोक्स एलेक्जेंडर उन तजुर्बे खे रद्द कयो। हिन हिकु ॿियो तजुर्बो कयो। हिन रेड पार्क यानी कुअनि जो पार्क जोड़ियो, जंहिंमें न केतिरा ई कुआ हिक जॻह ते रखिया। उन्हनि जी रांदियुनि लाइ मुख़्तलिफ़ शयूं जोड़ियूं। उन सां गॾु हिन उते आम पाणी रखियो ऐं हीरोइन वारो पाणी पिणु। पर कुआ सिर्फ़ु आम पाणी पीअंदा रहिया, उन्हनि हीरोइन वारे पाणी खे वात बि न हुयो। जंहिंमां एलेक्जेंडर उहा ॻाल्हि साबित कई त हिक कुएं खे जेकॾहिं ॼार में बंदि कयो वञे उनखे ॿियो कुझु करण लाइ न हूंदो सवाइ नशो करण जे। पर जेकॾहिं कुअनि खे सिहतमंद माहौल ॾिनो वञे त उहे नशे वारी शइ जे वेझो बि न वेंदा। वियतनाम जी जंग दौरान 20 सैकड़ो अमरीकी फ़ौजी हीरोइन ऐं चर्स इस्तेमालु करण लॻा। उन वक़्तु अमरीकी माण्हुनि में परेशानी वधण लॻी त जॾहिं जंग खां वापसी ते हीरोनी सिपाही अमेरिका आया पोइ सॼो समाज तबाही जे वर चढ़ी वेंदो। पर मज़े जी ॻाल्हि त जंग जे ख़ात्मे खां पोइ जॾहिं सिपाही वापसि अमेरिका आया, पंहिंजे ख़ानदान सां मिलिया, सिहतमंद मुआशिरे में पहुता त उन्हनि मां 95 सैकड़ो सिपाहियुनि नशो छॾे ॾिनो। जंहिंमां माहिरनि अंदाज़ो लॻायो त नशो अकेलाए ऐं सिहतमंद माहौल न हुजण करे अपनायो वेंदो आहे। जेकॾहिं अव्हां अॼु ॾींहं ताईं सम्झी रहिया आहियो त नौजवान ख़राब सोबत सबबि नशो कनि था त अव्हां ग़लति आहियो। प्रोफेसर एलेक्जेंडर ऐं अमरीकी सिपाहियुनि जे मुशाहिदे खां पोइ हिकु ॻाल्हि साफ़ थी वई आहे त नशो ख़राब मुआशिराती बीहक ऐं अकेलाइप जी सूरत में अपनायो वेंदो आहे। जेकॾहिं अॼोकी सिंध में जलंदड़ जवाननि खे ॾिसिजे त उन जो सबबु सिर्फ़ु सिहतमंद मुआशिरे जो न हुजणु आहे। सिंध में न त खेॾण लाइ ग्राउंड आहिनि, न ई तफ़रीही जॻहूं, जंहिंजे करे नौजवान हिन समाज में ॿुसट महसूसु कनि था ऐं हू नशे जहिड़ी ख़राब शइ जे वेझो वञी ज़हनी सुकून माणींदा आहिनि। जेकॾहिं रियासत सिंध जे नौजवाननि खे सिहतमंद मुआशिरो ॾींदी त नशो नौजवाननि जूं ज़िंदगियूं ख़तमु न कंदो। प्रोफेसर एलेक्जेंडर जे मुशाहिदे खां पोइ अव्हां हिन समाज जी तबाही खे नशे जो कारण चई सघो था ऐं समाज जी तबाही जो ज़िम्मेवार असां जूं हुकूमतूं आहिनि। उन ॻाल्हि खे ईअं बि चई सघिजे थो, नाअहल हुकूमतूं सिंध जे नौजवाननि खे सुल्फी जे सूटे ते साड़े रहियूं आहिनि।